कंहिं सियासतदान लेखक शाइर जी आत्मकथा भी हिकिड़ो वॾो मालूमात जो ॼाण जो खज़ानो आहे। तमामु घणी हुन में ॼाण मिले थी उन वक़्त जी, उन ज़माने जी, उन दौर जी सियासत जी, उन दौर जे हालतुनि जी। पर शर्त इहा तो ईमानदारी ऐं सचाई सां उहा आत्मकथा लिखी। हिन में सभ खां बहितरीनु जंहिंखे चइजे हिन आत्मकथा उहा लक्ष्मण कूमल जी आहे, वही खाते जा पन्ना। ईमानदारी सचाई सां बि लिखियलु आहे ऐं उन मालूमात तमामु घणी आहे हर शोबे जे हवाले सां। शेख हयात जी बि तमामु सुठी जेको आहे सो आत्मकथा आहे, उन में तमामु घणी मालूमात आहे। ऐं ख़ासि तौर ते मरहूम AK बिरोही जो जेको वाक़ियो उन में ॼाणायल आहे, हिकिड़ो जज जेको उनखे पसंदि न कंदो हो रिटायरमेंट खां पोइ, उहो हयात सां गॾिजी उन सां मिले थो ऐं उन रिटायर जज खे AK बिरोही पेरनि ते हथु रखी जेको आहे सो मिले थो, उन खां दुआ थो वठे त साईं मूंखे दुआ कयो। इहो वाक़ियो तमामु वॾो वाक़ियो आहे, शानदार आहे। हिकु त AK बिरोही जे तरफ़ां कंहिंखे पेरे पई मिलणु ऐं उनखे दुआ जी जेको आहे सो इल्तिजा करणु, इहो तमामु वॾो वाक़ियो आहे। राजा सुमरे खे त इहो ज़रूरु पढ़णु बि खपे ऐं सबक़ बि वठणु खपे। तमामु वॾो वाक़ियो आहे। पीर अली मोहम्मद शाह राशिदी जी आत्मकथा उहे ॾींहं शींहं बि सुठी आहे, पर हिन वक़्तु का उन जी एॾी का पढ़ण जी ज़रूरत कान्हे। भाई पीर हिसामुद्दीन राशिदी जे जेको आहे सुठी आहे। ऐं रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी मातली वारो कई किताब तमामु शानदार उन जी आत्मकथा आहे। तमामु वॾो माण्हू हुयो ऐं वॾी ॻाल्हि आहे, एॾो वॾो ज़मींदार थी करे ऐं एॾो राग जो शौक़ीन त पंहिंजी जाइ ते, पर राग जो एॾो इंतज़ाम करणु, फ़नकारनि जे खे रहाइणु, ख़िदमत करणु, राग ते वञी नचणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। हिकु तमामु वॾो ज़मींदार माण्हू राग ॻाए नचे कंहिं महफ़िल में बिना कंहिं लालच लोभ जे, इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा हर माण्हू ई नथो करे सघे। वाक़ई रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी तमामु वॾो माण्हू हुयो। कई किताब ऐं उन में वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको लिखंदो हुयो रफ कापी चऊं या रजिस्टर ते, हालांकि उहो अदीब लेखक कोन हुयो, उन पंहिंजी सचाई ईमानदारी सां वाक़िया लिखिया आहिनि, उन में सुठी मालूमात आहे। उहो जेको रजिस्टर ते लिखंदो हुयो उहो वरी साईं जेम्स सैद खे ॾींदो हो पढ़ण जे लाइ। हाणे उन में वॾी ॻाल्हि वरी साईं जी बि आहे त हिकु अहिड़ो वाक़ियो, हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी साईं जे ख़िलाफ़ु आहे, जुमिलो हिकिड़ो, पर उहो जुमिलो साईं जेम्स सैद उन मां कटियो न आहे, उहो जीअं जो तीअं किताब में मौजूदु आहे। इहो बि तमामु वॾी ॻाल्हि आहे। ईअं सचाई ईमानदारी सां लिखणु दिलचस्प पंहिंजी जाइ ते आहे, मज़ेदार बि आहे। ॿियूं बि आत्मकथाऊं आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं, पर जेकी अहम ॻाल्हि आत्मकथा में ॾिसण में अचे थी त जेको लेखक आहे उहो हीरो आहे। आत्मकथा लिखण वारो अक्सर तौर ते उहो ख़ुदि हीरो आहे। उहो तमामु बहितरीनु इंसानु आहे, सखी आहे, महिमान नवाज़ आहे, उहो ई भलो आहे, बाक़ी ॿिया सभु माण्हू विलियन आहिनि, ख़राबु आहिनि। ऐं उनमें कूड़ बि घणा उहे लिखनि था, शामिलु कनि था। उहो त वरी उन जे वेझो रहण वारा जेके माण्हू आहिनि उन दौर जा, उन में ख़बर पए थी। बाक़ी हाणे शाह मोहम्मद शाह सीनियर सियासतदान आहे, उन जी आहे ॻाल्हि अणांगे पंध जी, उन में माना हीरो शाह मोहम्मद शाह आहे। इन खां अलावा माना को बि लीडर सिंध में बि कोन्हे, जीअं सिंध में बि कोन्हे। वाहिद शाह मोहम्मद शाह ई वॾो लीडर, वॾो अॻवान, वॾो दिलेर, वॾो बहादुर आहे। ऐं ॿियो केरु कुझु बि कोन्हे, कंहिंजी का हैसियत ई कान्हे। बहादुरी बि पंहिंजी ॼाणाई अथई, पर उन बहादुरी पर हिकिड़ो वाक़ियो बसि जेको लिखियो अथई उहो ई मेन वाक़ियो उहो ई आहे, जंहिंमें शाह मोहम्मद शाह जी तबियत जी ख़बर पए थी, जेकी हिन ॼाणायो बि आहे। इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो पाण ई लिखियो अथई। हैदराबाद में जलसो हुयो, उते काज़ी मोहम्मद बख़्श धामरा जेको नवाब शाह जो पीपल्स पार्टी जो वॾो अॻवान मशहूरु हुयो, उहो तकरीर करे पियो। उन चयो त तकरीर में, या माना इहो वन यूट जो ज़मानो आहे, त जेकॾहिं काज़ी मोहम्मद बख़्श धामरा हो वातड़ियो न हुजे, शाह मोहम्मद शाह टरड़ो न हुजे, त सिंध कॾोक आज़ादु थी वञे। इहो वाक़ियो उन पाण लिखियो आहे, जेको इहा बि उन वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी आहे बि ईअं बि आहे जीअं वाक़ियो बयानु थियलु आहे, शायदि शाह साहिबु आहे बि को अहिड़ो। ॿियो ॿियनि कूड़नि जी त ख़बर नथी पए, पर हिकिड़े जी पए थी, छो जो अज़ीज़ भंगवार सीनियर सियासी क़ौमी कारकुन हुयो, उन लिखियो आहे मां ॾोही आहे किताबु, ॾाढो सुठो ज़बरदस्तु आहे उहो बि।
वो तमामु दिलेर हुयो, सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्दु हुयो। उन वाक़ियो लिखियो आहे। वरी शाह मोहम्मद शाह बि लिखियो आहे, त ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। माना हबीबुल्लाह नारी जो जेको नवाब शाह कॉलेज में हिननि सां मिलण थो वञे, जेको शाह मोहम्मद शाह लिखियो आहे, त ईअं थो लॻे त हिन सां माना मिलणु वियो आहे। लाड़काणे मां सेठ जी पुछे त तव्हां में शाह मोहम्मद शाह केरु आहे, जेके पार्क में वेठा आहिनि सभु शागिर्द कारकुन। पर अज़ीज़ भंग वारे वाक़ियो वरी मुख़्तलिफ़ लिखियो आहे, त असां कैंटीन में वेठा हुआसीं, त नारी जो शाह मोहम्मद शाह सां गॾु उते आयो असां सां मिलणु। हाणे ॿिन्ही वाक्यनि में वॾो फ़र्क़ु आहे। त शाह मोहम्मद शाह काफ़ी वाक़िया अहिड़ा लिखिया आहिनि जंहिंमें हू माना पाण खे हुन मोतबर करे पेश कयो आहे। ख़ासि तौर ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मुलाक़ात जेकी जी सिंधारा सां जेल में थी हुई, उहा बि ईअं थो लॻे त भुट्टो साहिबु जेको जेल जेको वियो हुयो, उते ॿिया बि लीडर हुया, पर उन्हनि सां मिलणु न वियो, रुगो ख़ासि शाह मोहम्मद शाह सां ई सेठ जी मिलणु वियो। त शाह मोहम्मद शाह बि तमामु वॾो माना लीडर आहे पंहिंजी किताब में। ऐं थी सघे उहो शागिर्द सियासत में त हुयो, पर ॿियनि जो किरदारु कोन्हे। हाणे अब्दुल वाहिद आरी सराउन जो को बि किरदारु हुजे किताब में कोन्हे, हालांकि वॾो मुक़ररु ख़तीब हुयो जी सिंध जो। तीअं काफ़ी जेके आतम कथाऊं आहिनि उहे ख़ुदि हीरा आहिनि। हद थी वई जो जनरल न्याज़ी बि माना पंहिंजे किताब में मैंने हथियार क्यों डाले, उन में उहो बि हीरो आहे। ॿियो हाणे किताब आहे ख़ालिक जूणे जो आयो आहे, उन मां किताब पढ़ण खां पोइ ख़बर पई त ख़ालिक जूणे जी बि को सिंध जो वॾो को लीडर आहे। अॻु में इहा ख़बर न हुई असांखे त ख़ालिक जूणे जो बि को वॾो अॻुवान आहे। उन बि ॾाढो पंहिंजो पाण खे उहो हीरो करे पेश कयो। अक्सर तौर ते आतम कथाउनि में थिए ईअं थो, तो पंहिंजो पाण खे हीरो करे मोतबर करे पेश कनि था, कूड़ बदूड़ हणी वाक़िया अहिड़े तरीक़े तरतीब सां लिखनि था ॼण उहो ई सभु कुझु आहे। पर बहरहाल मालूमात पोइ बि कंहिं न कंहिं हद ताईं मिली थी वञे। ॿियो हिकिड़ो किताबु आहे, उहो ग़ुलाम रब्बानी आगरे जो आहे। ॿ किताब आहिनि उहे आतम कथा त नथा चई सघिजनि, पर पोइ मालूमात जे हवाले सां ॼण अहिड़ी नोयत जा आहिनि। हिकिड़ो जहिड़ा गुल गुलाब जा, ॿियो माण्हू शहर बंभोर जा। हिकु त आगरे साहिब जो लिखण जो अंदाज़ ॾाढो सुठो आहे, सुठो लेखक आहे, कामोरो रहियो आहे, हुकूमत में रहियो आहे, वॾनि माण्हुनि सां हुनजा तालुकात रहिया आहिनि। उन हवाले सां उन जेको लिखियो आहे ॾाढो सुठो, सियासतदान अदीबनि ते शाइरनि ते जेको उन कुझु लिखियो आहे उहो ॾाढी हुन में मालूमात बि आहे ऐं सुठो लिखियो आहे। भई अक्सर तौर ते आतम कथाउनि वारा जेके लेखक आहिनि उहे पाण ई हुन जा हीरा थियनि था, पर लिखणु खपे, हुन सां मालूमात थिए थी। छो हाणे तारीख़ लिखण वारा एॾा वॾा मौरिख़ सिंध में कोन्हनि, उनजे लाइ बहितरु इहो आहे त जेके सियासतदान शाइर अदीब आहिनि जिन वटि मालूमात आहे सिंध जे हवाले सां, सियासत जे हवाले सां, या क़ौमी तहरीक जे हवाले सां, MRD तहरीक जे हवाले सां, त उन्हनि खे आतम कथाऊं लिखणु खपनि। पोइ भली पाण खे हीरो करे पेश कनि, उन मालूमात जेको आहे ॾाढी सुठी मिले थी उन सां। सो आतम कथाउनि में बि हिकिड़ो ॼाण तमामु घणी मालूमात मिली थी वञे। बाक़ी हाणे हू हीरो करे पाण खे उहो ज़रूरु पेश करे थो आतम कथा में।